नाज़रीन जी त असां हिन वक़्तु बिहार सिटीअ में भाउ हिज़बुल्ला आकड़ो साहब जी बैठक ते वेठा आहियूं जेका हिकु सकाफ़ती ऐं कल्चर वारी हिकु उताक आहे भाऊ जी ऐं हुन सां गॾु असांजो भाउ आहे फयाज़ रंजानी साहब ऐं परवेज़ चुनियो तीवणो साहब ऐं असलम सोलंकी साहब ऐं शाहनवाज़ हैदरी ऐं भाउ ढोलक नवाज़ जो आहे ऐं जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो ई आहे असां इन जे लाइ हिते गॾु थिया आहियूं सभु आल फनकार बिरिया तालुके जा जेके बि आहियूं असां गॾु थिया आहियूं त सिर्फ़ु इन जे करे त असांजे बिरिया शहर में तव्हांखे शाइर बि मिलंदा तव्हांखे राइटर बि मिलंदा डायरेक्टर मिलंदा अदाकार मिलंदा सुठा सुठा फनकार भाउ फयाज़ जहिड़ा भाउ हिज़बुल्ला जहिड़ा ॾाढा बहितरीनु फनकार मिलंदा पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त हुननि जी सार वधी नथी वञे जीअं हाणे त ईद अची वई आहे ऐं जीअं मां पाण फिल्म डायरेक्टर आहियां ज़ाहिद जान सोलंकी असां पाण जेका फिल्म कंदा हुआसीं डोनेशन ते कंदा हुआसीं ऐं हिन दफ़े इहो थियो आहे हिकु त महांगाई वधी वई आहे ऐं उन खां बाद में जो करोना लॻी वियो त बेरोज़गारी वधी वियूं ऐं सिर्फ़ु असांजो गॾु थियण जो मक़सदु इहो आहे त असांजी ख़ुदा सार वधी वञे असां में के अहिड़ा आहिनि जेके माण्हू मरीज़ बि आहिनि हाल में असांजो हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो वाइट कीरो साहब उहो बीमार आहे उन जे माना कोई सार नथो लहे ऐं असां हिन महिल सिर्फ़ु इन जे लाइ गॾु थिया आहियूं असांजा जेके अदाकार आहिनि फनकार राइटर डायरेक्टर सभु इन जे लाइ असां गॾु थिया आहियूं त असांजी बिरिया सिटी वारनि सार वधी वञे सकाफ़त खाते खे झुकाए थो असां पंहिंजो अपील था कयूं त असांजी सार वधी वञे हिन ईद जहिड़े ॾियारे में बि असां फनकारनि जी अदाकारनि जी को सार नथो लहे असांजो साम्हूं दोस्त आहे एतिरो बेरोज़गार थी वियो जंहिं पंहिंजो कैमराऊं खपाए छॾियूं अने पंहिंजा साउंड खपाए छॾिया अने हर शइ सिर्फ़ु छाजे करे बेरोज़गार आहे ही जेका आहे फनकार करोना खां पोइ वेही रहिया तक़रीबन चैनल असांखे इग्नोर कयो वेठा आहिनि एतिरो टैलेंटेड आहे माशाअल्लाह 20 सालनि खां भाऊ ॻाए पियो 10 सालनि खां हे थो ॻाए पियो हे असां मूंखे पाण 15 साल थी विया आहिनि हिन फील्ड में असां ॾिठो वियो आहे त जेके बि अॼु वेलफेयर एसोसिएशन पिया हलनि पिया पर असांजी सार केरु कोन थो लहे हिन ईद ते असां हर ईद ते मां फिल्म ॾींदो हुयुमि पर असां कंदा हुआसीं डोनेशन ते पर सभु ग़रीब मिसकीन आहिनि ज़ाहिद साहब मां हिकिड़ो विच में न ॻाल्हाइणु खपे मूंखे थोरो वठिजो साईं सां तमामु बहितरीनु ॾाढी ॻाल्हि मूंखे वणी हिन क्लिप जे ज़रिए उन्हनि दोस्तनि खे ख़ासि करे जेके असांजा दोस्त मीडिया वारा आहिनि उन्हनि खे बि हिकिड़ो माना एडवाइस ई तव्हांजो हालांकि उन्हनि खे ॾियणो खपे पर असां उन्हनि जो बि असांजो साथ हुजणु ज़रूरी आहे तक़रीबन बिरिया सिटीअ में ॾिठो वञे त असांजा 5-6 TV चैनल्स आहिनि ऐं सभु सहाफ़ी असांजा दोस्त आहिनि दुआ सलाम बि ॾाढी आहे उन खां अलावा प्लस में सोशल मीडिया जे हिसाब सां 6-7 ऐं जेको आहे सो सहाफ़त में आहे उन्हनि जो